अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी मां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच अॼु सिंधी टेलीफिल्म मन जे बारे में ॻाल्हाइण वारा आहियूं त कुझु सिंधी फिल्मूं अचण वारियूं आहिनि 2024-25 ताईं। उहे कहिड़ियूं फिल्मूं हूंदियूं इन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। टोटल फिल्म लिस्ट ॿुधाईंदासीं जेके सुठनि अदाकारनि जूं हूंदियूं इंशाअल्लाह। सो हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। त जेको सिंधी फिल्म पहिरीं आहे उहा आहे राज़, जेका सईद फ़खरुद्दीन शाह पेश थो करे, ऐं ॿी फिल्म आहे रोखो थियो सोखो, ऐं टी फिल्म ॾहका सईद निसार शाह, चौथी फिल्म सरमंद जंहिंजी रिकॉर्डिंग हले पई, पंजी दाग, छहीं इश्क़ इबादत, सतीं फिल्म ज़ुल्म जा ज़ंजीर, अठीं ॾुखियो अंध। सो कीअं लॻा ही सिंधी फिल्म जेके अचण वारा आहिनि। असांजी वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक करे छॾिजो। सो हलूं था पंहिंजे नए वीडियो जी तरफ़। ख़ुदा हाफ़िज़, जिते हुजो ख़ुशि हुजो।